सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। सूबेदार इकबाल नवाब जो ख़ास माण्हू आहे यार, उनखे एतिरो बि न रोकी जो तुंहिंजो निकाह थी वञे। तो सही तो चवंदे हो, इहो उन वक़्तु मूं बि ॾिठो। नवाब खान सूबेदार जे मथां बहाना बि ज़ोर कोन रखियो। जेकॾहिं थोरो बि ज़ोर रखे हा यार मुंहिंजो निकाह थी वञे। मूंसां सूबेदार त सबुर करे हा, पर नवाब खान न पियो चाहे त तुंहिंजो इन छोकिरी सां निकाह थिए हा। जेकॾहिं हिन केस मां असांखे आज़ादु थियणो आहे त पोइ पाण खे असुल कातिल जी जांच करणी पवंदी ऐं उन खिलाफ़ पाण खे पका सबूत गॾु करणा पवंदा। नवाब खान मीर खे मारण में हाणे तकड़ न कंदो। तूं यहाँ मूसा जी सज़ा जो इंतज़ार कर। जॾहिं मूसा खे सज़ा लॻंदी तो नवाब खान मीर खे मारींदो। पोइ त सम्झो न कमीणे जा सभु रस्ता साफ़ ऐं पोइ कंदो नवाब खान असां ॾांहुं रुख। ऐं जॾहिं असां ॾांहुं रुख कंदो त नवाब खान जी सभिनी चालुनि तां मां पर्दा खणंदुसि। राणी मूंखे पूरी उम्मीद आहे त तूं चाचा ऐं मूंखे विराइण जी कोशिश न कंदी, पर जेकॾहिं तो ईअं कयो त तोखे हासिल करण लाइ चाचा साईं खे पंहिंजे रस्ते तां हटाए छॾींदुसि। अॼु ख़बर पई त तूं हिते कहिड़ी नियत सां आयो आहीं। बाबा अचे घर में त मां सभु कुझु हुनखे ॿुधायां थी। तूं कहिड़ी बि हक़ीक़त चाचा साईं खे ॿुधाए, पर हू तुंहिंजी कंहिं बि ॻाल्हि ते यकीन कोन कंदो। चाचा उन ॻाल्हि खे तस्लीम कंदो जेका हुन सां मां कंदुसि। मां सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा।